ओम शांति। अजय जी मिले तारीख है 29/12/2023। मीठा मीठा वार्ता रजवंता मीठी मीठी बार प्रश्नन में मूंझणा छॾे करे प्रश्न में मूंझण छॾे करे मनमना भव रहो। ज़्यादा प्रश्नन में मूंझी पाओ ईअं न, सदा मनमना भव रहो। बाप ऐं वर्से खे यादि करो, पवित्र ठहो ऐं ॿियनि खे बि ठाहियो। प्रश्न आ, शिव बाबा तव्हां ॿारनि सां पंहिंजी पूजा न करवाए सघंदा आहिनि छो? उत्तर आ, बाबा चईंदा आहिनि मां त तव्हां ॿारनि जो मोस्ट ओबीडियंट सर्वेंट आहियां। तव्हां मुंहिंजा ॿार मुंहिंजा मालिक आहियो। मां त तव्हां ॿारनि खे नमस्ते कंदो आहियां। बाप निरहंकारी आहे न, ॿारनि खे बि बाप समान ठहिणो आहे। मां तव्हां ॿारनि सां पंहिंजी पूजा कीअं करायां? मुंहिंजा पेर बि न आहिनि जेके तव्हां धुलाई करो। तव्हां त ख़ुदाई ख़िदमतगार ठही करे विश्व जी सेवा करणी आहे। तव्हांखे त ख़ुदाई ख़िदमतगार ठही करे विश्व जी सेवा करणी आहे। मुंहिंजा त पैर बि न आहिनि जेके तव्हां धुलाई करो। तव्हां त ख़ुदाई ख़िदमतगार ठही करे विश्व जी तव्हांखे सेवा करणी आहे। गीता निर्बल सां लड़ाई बलवान जी। ओम शांति। निराकार शिव भॻवान वटि शिव बाबा निराकार आहे ऐं आत्मायूं जो शिव बाबा चईंदियूं आहिनि उहे बि असुलु निराकारी आहिनि। निराकारी दुनिया में रहण वारियूं आहिनि। हिते पाठ वॼाइण जे लाइ साकार ठहियूं आहिनि। हिते पाठ वॼाइण लाइ असां आत्मायूं साकार में आहियूं। हाणे असां सभिनि खे त पैर आहिनि, श्री कृष्ण खे बि पांव आहिनि, पैर पूजंदा आहिनि न। शिव बाबा चईंदा आहिनि मां त ओबीडियंट आहियां न, मुंहिंजा पैर आहिनि ई न जो तव्हां खां पैर द्वारा या पूजा करायमि। सन्यासी पैर धुलवाईंदा आहिनि। गृहस्थी माण्हू वञी करे उन्हनि जा पेर धोईंदा आहिनि। पेर त मनुष्य जा आहिनि, शिव बाबा खे पेर ई न आहिनि जो तव्हां उन्हनि जे पेरनि जी तव्हांखे पूजा करणी पए। इहा आहे पूजा जी सामग्री। बाप चईंदो आहे मां त ज्ञान जो सागर आहे न, मां पंहिंजे ॿारनि खे कीअं पैर धुआरंदमि। बाप चईंदा आहिनि मां पंहिंजे ॿारनि सां कीअं पैर धुआरंदमि। मां त ज्ञान जो सागर आहे। बाप त चईंदा आहिनि वंदे मातरम। माताउनि खे पोइ छा करिणो, छा चइणो आहे? हा, खड़े थी करे चईंदा आहिनि शिव बाबा नमस्ते। जीअं सलाम वालेकुम चईंदा आहिनि सो बि बाप खे पहिरियों नमस्ते करिणो पए। चईंदा आहिनि आई एम योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट। सो बि बाप खे पहिरियों असां शिव बाबा खे बीह करे त बाबा चईंदा आहिनि पहिरियों मां तव्हांखे बीह करे नमस्ते कंदमि। चईंदा आहिनि आई एम योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट। बेहद जो सर्वेंट आहिनि, निराकार निरअहंकारी केतिरो आहियां। पूजा जी त ॻाल्हि ई न आहे। मोस्ट बिलवेड चिल्ड्रन जो मिल्कियत जा मालिक ठहींदा आहिनि, उन्हनि सां कीअं पूजा कराईंदमि। हा, नंढा ॿार बाप जा पांव पढ़ंदा आहिनि छो जी बाप वॾो आहे, परंतु वास्तव में त बाप ॿारनि जो बि सर्वेंट आहे न। ॼाणंदा आहिनि कि ॿारनि खे माया ॾाढो तंग कंदी आहे। ॾाढो कड़ो पाठ आहे। बाबा चईंदा आहिनि ॿारनि जो ॾाढो कड़ो पाठ आहे। माया ॾाढी तंग कंदी आहे न वीचारनि में। वैसे ईअं न त वीचारनि में बि केॾो तंग कंदी आहे, कहिड़ा बुरा बुरा ख़्यालात लाहींदी आहे न, कहिड़ा तूफ़ान लाहींदी आहे। पर असां त बाबा सां गॾु आहियूं, असांखे माया जा तूफ़ान संकल्प त छा स्वप्न में बि हार न खाराए सघंदा आहिनि। ॾाढो अपार दुख अचिणो आहे। इहा सॼी बेहद जी ॻाल्हि आहे, तॾहिं ई बेहद जो बाप ईंदो आहे। बाप चईंदा आहिनि दाता मां हिकु ई आहियां, अन्य कंहिंखे बि दाता न चई सघंदा आहियूं। बाप सां सभु मांगदा आहिनि। साधू माण्हू बि मुक्ति मांगदा आहिनि। भारत जे गृहस्थी माण्हू भॻवान सां जीवन मुक्ति मांगदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां त दाता हिकु ई आहियां, अन्य कंहिंखे बि दाता न चई सघंदासीं। हिकु बाप ई दाता आहे न। बाप सां सभु मांगदा आहिनि। साधू माण्हू बि त मुक्ति मांगदा आहिनि न। भारत में गृहस्थी माण्हू भॻवान सां जीवन मुक्ति मांगदा आहिनि।
त दाता त उहो हिकु ई आहे न, ॻायल बि आहे, सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे। साधू माण्हू जॾहिं ख़ुदि ई साधना कंदा आहिनि त ॿियनि खे पोइ गति सदगति कीअं ॾेई सघंदा आहिनि। मुक्तिधाम जीवन मुक्तिधाम ॿिन्हिनि जो प्रोपराइटर हिकु बाप ई आहे। ॿिन्हिनि जो प्रोपराइटर मतिलबु मुक्ति जीवन मुक्ति ॾियण वारो हिकु बाप ई आहे। उहो पंहिंजे समय ते ईंदा आहिनि, उहो पंहिंजे समय ते ईंदा आहिनि हिकु ई बार, ऐं बाक़ी सभई जनम मरण में ईंदा रहंदा आहिनि। हिकु ई बार बाबत हिकु ई बार ईंदो आहे, जनम मरण में न ईंदो आहे। हिकु ई बार अवतरण वठी करे जबकि रावण राज्य ख़तमु थियण वारो हूंदो आहे तॾहिं ई ईंदो आहे, छो जी रावण खे ख़तमु करण जी शक्ति बाबा में ई आहे। ॿियो राम राज्य स्थापना करण त बाबा जो ई कमु आहे। त जॾहिं रावण जो राज्य ख़त्मु थियण वारो हूंदो आहे तॾहिं ई बाप ईंदो आहे। हुन खां पहिरियों बाबा त अची न सघे, ड्रामो में पार्ट ई न आहे। त बाप चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजे द्वारा मूंखे हाणे पहचानियो अथव न। मनुष्य न ॼाणंदा आहिनि त सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, मनुष्य न ॼाणंदा आहिनि त सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। हाणे त आहे ई रावण जो राज्य, भारतवासी रावण खे जलाईंदा रहंदा आहिनि। त सिद्ध आहे रावण राज्य भारत में आहे, राम राज्य बि भारत में ई आहे। इहे ॻाल्हियूं राम राज्य स्थापना करण वारा ई सम्झाईंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं राम राज्य स्थापना करण वारो ई बाबा ई असांखे सम्झाए सघंदो आहे कि कीअं हाणे रावण राज्य खां पोइ राम राज्य जी स्थापना थी थिए, कि कीअं हाणे ये रावण राज्य ख़तमु थो थिए। इहे केरु सम्झाईंदो आहे? निराकार शिव भॻवान वाचे। आत्मा खे शिव न चईंदासीं, आत्मा ई सभु सालिग्राम आहे। शिव त हिक खे ई चईंदासीं न, सालिग्राम त अनेक हूंदा आहिनि। इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे न, उहो ब्राह्मण माण्हू त यज्ञ रचंदा आहिनि, उन्हनि में हिकु वॾो शिवलिंग ऐं बाक़ी नंढा नंढा सालिग्राम ठाहे करे पूजा कंदा आहिनि। देवियूं आदि जी पूजा त वर्ष थींदी रहंदी। इहे त रोज़ु मिटी जा ठाहींदा आहिनि ऐं पूजा कंदा आहिनि। रुद्र जो ॾाढो मान हूंदो आहे। ऐं सालिग्राम केरु, उहो त ॼाणंदा न आहिनि। शिव बाबा जो त ॾाढो मान, लेकिन इहे नंढा नंढा सालिग्राम छो था ठाहिनि इहे न ॼाणंदा आहिनि। तव्हां शिव शक्ति सेना पतितनि खे पावन ठाहींदा आहियो न, शिव जी पूजा त थींदी आहे न। तव्हां शिव शक्ति सेना पतितनि खे पावन ठाहींदियूं आहियो, शिव जी पूजा त थींदी आहे। सालिग्राम काॾे विया? त ॾाढा मनुष्य रुद्र यज्ञ रची सालिग्रामनि जी पूजा कंदा आहिनि। शिव बाबा सां गॾु ॿारनि बि महिनत कंदा आहिनि। शिव बाबा जा मददगार आहिनि, उन्हनि खे चइबो आहे खुदाई ख़िदमतगार। ख़ुदि निराकार बि ज़रूरु कोई शरीर में ईंदो, स्वर्ग में त ख़िदमत जी दरकार न आहे। शिव बाबा चईंदा आहिनि ॾिसो इहे मुंहिंजा ख़िदमतगार ॿार आहिनि। त इहे सालिग्राम केरु आहिनि? जो शिव बाबा जी मदद कई। जॾहिं शिव बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, स्वर्ग जी अथवा राम राज्य जी अर्थात परमात्मा राम राज्य जी स्थापना कंदा आहिनि। त जीअं आत्मायूं बाबा जी मददगार ठहियूं, उन्हनि जो यादगार में सालिग्राम रूप शिव बाबा सां गॾु ठाहींदा आहिनि। पर हिन जो मतिलबु इहे न शिव बाबा वॾो आहे, सालिग्राम नंढा आहिनि। नंबरवार त बाबा चईंदा आहिनि कि उहा मां त शक्तियुनि में एवर पावन आहियां न, एवर शक्तिवान आहियां। तव्हांखे मां ॾींदो आहियां, तव्हांजी ख़तमु थींदी वेंदियूं इन करे तव्हांखे नंढो मूंखे वॾो ठाहींदा आहिनि। नंबरवार त आहे न, सभिनि जी पूजा त करे न सघनि। ये यज्ञ भी भारत में ही हूंदा आहिनि, ये यज्ञ भी भारत में ही थींदो आहे। ये राज बाप ही वेही सम्झाईंदा आहिनि न, उहो ब्राह्मण माण्हू उहा सेठ माण्हू थोरी ॼाणंदा आहिनि। वास्तव में ये रुद्र ज्ञान यज्ञ आहे। ॿार पवित्र ठही भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। ये वॾी हॉस्पिटल आहे जिते योग लॻाए योग द्वारा असां एवर हेल्दी ठहींदा आहियूं। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, देह अहंकार पहिरियों नंबर विकार आहे जो योग तोड़ंदो आहे। त देह अहंकार अर्थात देह जी स्मृति न अचणी खपे। सदैव यादि रखिणो खपे कि मां आत्मा आहियां। देह जो नाम रूप सभु भुलिजी वञो, बसि मां आत्मा बाबा जो ॿारु आहियां।
हिन स्मृति में रही करे असां हर कर्म करूं, हर काम मुख सां शब्द ॻाल्हायूं, हर संकल्प करूं त देह अभिमान न ईंदो। बाबा चवंदा आहिनि कि देह अहंकार पहिरियों नंबर विकार आहे जो योग तोड़ाए ॾींदो आहे। बॉडी कॉन्शियस हूंदा आहिनि न, बाप खे भुलिजंदा आहियो तॾहिं ई पोइ ॿिया विकार अची वेंदा आहिनि। ये योग निरंतर लॻाइण ॾाढी वॾी महिनत आहे, छो जो हिते बुद्धि योग मथे लॻाइणो पवंदो आहे न। हिन सृष्टि ते रहंदे हुए बि पंहिंजो बुद्धि योग मथे, मतिलबु सभु कुझु ॾिसंदे हुए ॻाल्हाईंदे हुए बि असांजो बुद्धि योग मथे हुजे त हुनजे लाइ ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। मनुष्य श्री कृष्ण खे भॻवानु सम्झी हुनजी पूजा कंदा आहिनि, परंतु उहो पतित पावन त आहे न जो हुनजा पेर पूजो। मनुष्य श्री कृष्ण के भगवान सम्झी हुनजी पूजा कंदा आहिनि, परंतु उहो पतित पावन थोरी आहे जो असां हुनजा पेर पूजूं। शिव त आहे बिगर पाऊं, उहो त अची करे माताउनि खे माताउनि जो सर्वेंट ठाहींदो आहे। काथे दुनिया वारा माताउनि खे घर जी सर्वेंट ठाहे वेठा हूंदा आहिनि। वैसे त पुरुष बि सर्वेंट थी वेंदो आहे जॾहिं ॿार पैदा कंदा आहिनि, पर ॾिसो शिव बाबा चवंदा आहिनि मां हिन सृष्टि ते अची करे ख़ासि माताउनि जो सर्वेंट ठाहींदो आहे। ऐं चवंदा आहिनि बाप ऐं स्वर्ग खे यादि करो, उहो त अची करे माताउनि जो सर्वेंट ठहींदो आहे। ऐं चवंदा आहिनि बाप ऐं स्वर्ग खे यादि करो त तव्हां 21 जन्म राज्य कंदव। 21 पीढ़ी ॻायल आहे न, धर्मनि में न ॻाइबा आहिनि, ॿिया धर्मनि में न ॻाईंदा आहिनि। 21 पीढ़ी पंहिंजे भारत में ई ॻाईंदा आहिनि। कहिड़े बि धर्म वारा 21 जन्म स्वर्ग जी बादशाही उन्हनि खे मिलंदी ई न आहे। इहे बि ड्रामो ठहियलु आहे। ॾिसो देवता असां अगरि ॾिसूं कि असांजे आदि सनातन देवी देवता धर्म में छा कहावतियूं आहिनि, त हुन सां बि असां पतो लॻाए सघंदा आहियूं कि असां ई स्वर्ग में ईंदा आहियूं। इहे धर्म वारा देवता धर्म वारा जो आहिनि ॿिया धर्म में मिक्स थी आहिनि, उहो पोइ निकिरी ईंदा। स्वर्ग जो सुख त अपार आहे। नई दुनिया नयो मकान में सुठो सुख हूंदो आहे न, थोरो पुराणो थियण में कुझु न कुझु दाग पइजी वेंदो, पोइ रिपेयर कबो आहे। त जीअं बाप जी महिमा अपरंपार आहे, उअं स्वर्ग जी महिमा बि अपरंपार आहे। जंहिंखे मालिक ठहिणो आहे, जंहिंजो मालिक ठहिण जो तव्हां पुरुषार्थ था करो। बाबा चवंदा आहिनि जीअं बाप जी महिमा अपरंपार आहे, उअं स्वर्ग जी महिमा बि अपरंपार आहे। हुन स्वर्ग जहिड़ी दुनिया जो मालिक ठहिण जो असां पुरुषार्थ था करूं। ॿियो त कोई स्वर्ग जो मालिक ठाहे न सघे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विनाश जी सीन ॾाढी दर्दनाक हूंदी, उन खां पहिरियों बाप खां पूरो वरसो वठी वठूं। बाप चवंदा आहिनि कि हाणे मुंहिंजा ठहिया आहियो त ईश्वरीय गोद वठो। बाबा चवंदा आहिनि कि हाणे मुंहिंजा ठहिया आहियो त ईश्वरीय गोद वठो। मुंहिंजा ठहिया आहियो अर्थात ईश्वर असां ईश्वर जी गोद वरिती आहे। हाणे असां ईश्वर जी गोद में आहियूं न। शिव बाबा वॾो आहे न, त तव्हांखे प्राप्ति ॾाढी आहे। असांजो वॾो बाप आहे त असांखे प्राप्ति केॾी हूंदी। वॾे बाबा जी असां संतान आहियूं त असांखे प्राप्ति केॾी ऊची हूंदी न। स्वर्ग जा सुख अपरंपार आहे। नाम ॿुधदे ई मुख में पाणी अची वेंदो आहे कि अरे वाह, स्वर्ग जहिड़ी दुनिया में असां हलंदासीं। चवंदा बि आहिनि न फलानो स्वर्ग पधारियो। स्वर्ग प्यारो लॻंदो आहे न, इहो त आहे ई नर्क। जबकि सतयुग न हुजे तेसि ताईं स्वर्ग में जेसिताईं सतयुग न हुजे तेसिताईं स्वर्ग में कोई वञी न सघंदो। इहो त नर्क आहे। जेसिताईं सतयुग न हुजे तेसिताईं स्वर्ग में कोई वञी न सघे। मतिलबु जेसिताईं इस स्वर्ग जी कोई स्थापना न करे, बाबा अची न करे, पुरुषार्थ न करनि, जेसिताईं सचो न ठहे तेसिताईं स्वर्ग में कोई वञी न सघंदो आहे। ऐं जॾहिं समय ईंदो, भई माण्हू अॼुकल्ह चवनि था न कि नर्क में रहंदे हुए बि माण्हू चवंदा आहिनि स्वर्गवासी थियो।
त बाबा चवंदा आहिनि जेसि ताईं अचण जो टाइम ई न हूंदो तेसि ताईं कीअं वञी सघंदा, उहो बि वञी कीअं सघंदा जॾहिं पुरुषारथ कंदा। बाप सम्झाईंदा आहिनि इहे जगदम्बा वञी करे पोइ स्वर्ग जी महारानी लक्ष्मी ठहींदी। असां हाणे हिकु मम्मा त न आहे न, मम्मा जी सेना बि बाबा चईंदा आहिनि न, मम्मा जी असां सेना आहियूं। त हिकु जगदम्बा त वञी करे चईंदा आहिनि 8 गदियूं हूंदियूं आहिनि, ऐं त 8 गदियुनि में हिकु मम्मा हूंदी, ॿिया बि त हूंदा। त तव्हां बि सोचो कि हा मां बि वञी करे स्वर्ग जी महारानी ठहींदमि। त इहे ई जगदम्बा वञी करे पोइ स्वर्ग जी महारानी अर्थात श्री लक्ष्मी ठहींदी। पोइ ॿार बि नंबरवार ठहींदा न, पहिरियों मम्मा ठहींदा, पोइ असां बि ठहींदासीं। मम्मा बाबा जास्ती पुरुषारथ कंदा आहिनि, राज्य त उते ॿार बि कंदा न, सिर्फ़ु लक्ष्मी नारायण त न कंदा। त बाप अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। त असां बि श्री लक्ष्मी अर्थात मम्मा बाबा जहिड़ो पुरुषारथ करूं। त चईंदा न बाबा उहो ई वञी करे पोइ मम्मा बाबा जी गद्दी ते बि त कोई वेहण वारो खपे न हुते, मम्मा बाबा ई त थोरी सदा राज्य कंदा। त ऐं बाक़ी जो बि उन्हनि जे राज्य में हूंदो आहे, न यथा महाराजा महारानी तथा प्रजा, मतिलबु सुख त सभिनि खे आहे। पोइ स्टेट जा राजा रानी बि त हूंदा न। त बाबा चईंदा आहिनि कि मम्मा बाबा जास्ती पुरुषारथ कंदा आहिनि, राज्य त उते ॿार बि कंदा न, सिर्फ़ु लक्ष्मी नारायण त न कंदा। त बाप अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। त बाबा अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि न। अगरि चईंदा श्री कृष्ण ठाहींदा आहिनि त पोइ श्री कृष्ण खे त, अगरि श्री कृष्ण ठाहींदो आहे त श्री कृष्ण खे त खणी आहिनि द्वापर में, श्री कृष्ण खे त खणी आहिनि द्वापर में त देवता हूंदा न। सन्यासी चई न सघनि कि असां स्वर्ग वञण जे लाइ रास्तो ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जे लाइ त भॻवानु खपे। स्वर्ग जो रास्तो केरु ॿुधाए सघंदो आहे? भॻवानु ई ॿुधाए सघंदो आहे। चईंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति जे द्वार कलयुग जे अंत में खुलंदा आहिनि। चईंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति जा द्वार स्वर्ग जा कलयुग जे अंत में खुलंदा आहिनि। इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे न। मां आहियां शिव, रुद्र आहे ऐं बाक़ी सभु आहिनि सालिग्राम। इहे सभु शरीरधारी आहिनि न, मां शरीर जो लोन वरितो आहे। इहे सभु ब्राह्मण आहिनि, ब्राह्मण बग़ैर इहे ज्ञान कंहिंमें हूंदो न आहे, शूद्रनि में बि न आहे। सतयुग में देवी देवता त पारस बुद्धि हुया, त बाप ई हाणे ठाहींदा आहिनि न। सन्यासी कंहिंखे पारस बुद्धि ठाहे न सघनि, पर ख़ुदि पवित्र आहिनि, पोइ बि बीमार त थींदा आहिनि। स्वर्ग में कॾहिं कोई बीमार बि न थींदो, हुते त अपार सुख आहे। हिन करे बाप चईंदा आहिनि पूरो पुरुषारथ करो, अहिड़ी दुनिया में हलण लाइ पूरो पुरुषारथ करो। रेस थींदी आहे न, ये रुद्रमाला में पिरोइण जी रेस आहे। अहम आत्मा खे दौड़ी लॻाइणी आहे योग जी। जेतिरो योग लॻाईंदा त सम्झो इहे ॾाढो तिखो दौड़ी लॻाए थो, हुननि जे विक्रम विनाश थींदा वेंदा आहिनि। तव्हां उठंदे वेंदे हलंदे फिरंदे यात्रा ते आहियो। बुद्धि योग जी इहा ॾाढी सुठी यात्रा आहे। तव्हां चईंदा आहियो अहिड़ी स्वर्ग जा अपरंपार सुख पाइण लाइ पवित्र छो न रहूं न, अहिड़ी सुख जी दुनिया में वञण लाइ पवित्र त रहणो आहे न। असांखे माया हिलाए न सघंदी आहे, प्रतिज्ञा करणी खपे। अंतिम जन्म आहे, मरणो त आहे ई, त छो न बाप खां वरसो वठी करे मरूं। केतिरो बाबा जा ॿार आहिनि, प्रजापिता आहे त ज़रूरु नई रचना रचंदा आहिनि। नई रचना थींदी आहे ब्राह्मणनि जी। ब्राह्मण आहिनि रूहानी सोशल वर्कर, देवता आहिनि त प्रालब्ध भोगदा आहिनि। तव्हां भारत जी सेवा कंदा आहियो, इन करे तव्हां ई स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियो। तव्हां भारत जी सेवा कंदा आहियो, इन करे तव्हां ई स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियो। बाबा चवंदा भारत जी सर्विस करण में सभिनि जी सर्विस थी वेंदी आहे।
असां ख़ासि भारत आम सॼी दुनिया जी सर्विस कंदा आहियूं, इन करे असां स्वर्ग जा मालिक ठही वेंदा आहियूं। भारत जी सर्विस करण सां सभिनि जी सर्विस थी वेंदी आहे। त इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे न, रुद्र शिव खे चइबो आहे, न कि श्री कृष्ण खे। श्री कृष्ण त सत्युग जो प्रिंस आहे न, हुते इहे यज्ञ आदि हूंदा न आहिनि। हाणे आहे रावण राज्य, इहे खलास थियणो। हाणे रावण राज्य इहे खलास थियणो। पोइ कॾहिं रावण ठाहींदा ई न, बाप अची करे इन जंजीरनि सां छुड़ाईंदा आहिनि। इहे ब्रह्मा खे बि जंजीरनि सां छुड़ाईंदा आहिनि न। शास्त्र पढ़ंदे पढ़ंदे छा हालत थी हुई, त बाप चईंदा आहिनि हाणे मूंखे यादि करो। बाप खे यादि करण जी हिमत न आहे, पवित्र रहंदा न आहिनि, फालतू प्रश्न पुछंदा रहंदा आहिनि। त बाप चईंदा आहिनि मनमना भव, अगरि कहिड़ी बि ॻाल्हि में मुंझंदा आहियो त हुनखे छॾे ॾियो, मनमना भव थी वञो। छो जी असांजी अगरि बुद्धि, असांखे कोई ॻाल्हि अगरि पुछणी आहे लेकिन असांजी बुद्धि में सम्झ में नथो अचे, त मतिलबु एतिरो असांजी बुद्धि शुद्ध न थी आहे। त असां बाबा खे यादि कंदासीं त उहा ॻाल्हि असांखे धीरे धीरे सम्झ में अची वेंदी। ईअं न कि प्रश्ननि जो रिस्पॉन्स न मिले त पढ़ण ई छॾे ॾियो। चईंदा आहिनि भॻवानु आहे त रिस्पॉन्स छो न ॾींदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांजो कमु आहे बाप ऐं वर्से सां। चक्र खे बि यादि करिणो पए, उहो बि त्रिमूर्ति ऐं चक्र ॾेखारींदा आहिनि। ॾिसो बाबा एॾो सारो असांखे ज्ञान ॾियनि था, त इहे धीरे धीरे असांजी बुद्धि जीअं जीअं शुद्ध थींदी वेंदी, उअं उअं असांखे सभु कुझु सम्झ में ईंदो वेंदो न। लिखंदा आहिनि सत्यमेव जयते, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो। शिव बाबा खे यादि करो त सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा विष्णु शंकर बि यादि अची वेंदो। स्वदर्शन चक्र खे यादि करण सां विजयंती थी वेंदा। त्रिमूर्ति ऐं चक्र ॾेखारींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे ऐं वर्से खे यादि करो, चक्र खे बि यादि करो, उहो बि त्रिमूर्ति ऐं चक्र ॾेखारींदा आहिनि। लिखंदा आहिनि सत्यमेव जयते, परंतु अर्थ न ॼाणंदा आहिनि। मथे त्रिमूर्ति शेर ऐं हेठि चक्कर बि आहे, लेकिन असां इहे शो ॾेखारींदा आहियूं दुनिया में। माण्हुनि वरी शेर ॾेखारे छॾींदा आहिनि, असल में इहो ब्रह्मा विष्णु शंकर आहे ऐं उहो चक्र सुदर्शन चक्र आहे। असां सम्झाए सघंदा आहियूं शिव बाबा खे यादि करो त सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा विष्णु शंकर बि यादि अची वेंदो। सुदर्शन चक्र खे यादि करण सां विजयंती थी वेंदा। सत्यमेव जयंती। सत्य बाप खे यादि करण सां ब्रह्मा विष्णु शंकर बि यादि अची वेंदो। चक्र खे यादि करण सां विजयी थी वेंदो। जयंती माना माया ते जीत पाइण। जयंती माना माया ते जीत पाइण। केतिरी सम्झ जी ॻाल्हि आहे न। इहो क़ाइदो आहे, हंसनि जी सभा में बगुला वेही न सघनि। हंसनि जी सभा में बगुला वेही न सघनि, इहो क़ाइदो आहे। बीके जो स्वर्ग जी परी ठाहींदी आहे, उन ते ॾाढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पहिरियों जॾहिं कोई ईंदा आहिनि त उनखां हमेशह पुछो आत्मा जे बाप खे ॼाणंदा आहियो। प्रश्न पुछंदा आहिनि त ज़रूरु ॼाणंदा हूंदा न। जेका पुछंदा आहिनि उहे ॼाणंदा ई हूंदा न। सन्यासी आदि ईअं कॾहिं न पुछंदा, उहे त ॼाणंदा ई न आहिनि। तव्हां त प्रश्न पुछंदा आहियो, बेहद जे बाप खे ॼाणंदा आहियो। पहिरियों त सगाई करो। ब्राह्मणनि जो धंधो इहो आहे। बाप चईंदा आहिनि हे आत्मायूं मूंसां गॾु योग लॻायो। छो जी हाणे मूं वटि अचिणो आहे, हाणे बाबा वटि वञिणो आहे, त बाबा सां गॾु असांखे योग लॻाइणो आहे। सत्युगी देवी देवता बहुत काल सां अलॻि रहनि त पहिरियों ज्ञान बि उन्हनि खे ई मिलंदो आहे। ज्ञान बि उन्हनि खे ई मिलंदो आहे न, अर्थात उन्हनि खे ई सम्झ में ईंदो इहे सभु ज्ञान। बाबा चईंदा आहिनि 84 जो चक्कर बि उन्हनि खे ई सम्झ में ईंदो, जो पहिरियों जी बिछड़ल उहे आत्मायूं आहिनि, अर्थात जे पूरा 84 जन्म वठंदा आहिनि। लक्ष्मी नारायण 84 जन्म पूरा कया अथनि, त उन्हनि खे ई पहिरियों ज्ञान मिलणो खपे न। मनुष्य सृष्टि जो
जो झाड़ आहे उनखे पिता, उनजो पिता आहे ब्रह्मा, आत्मा जो पिता आहे शिव। त मनुष्य सृष्टि जो जेको झाड़ आहे, त मनुष्य जो पहिरियों आदमी ब्रह्मा, असां निराकार आत्मा आहिनि जो बाप शिव। त बाप ऐं दादा आहे न, तव्हां आहियो हुन जा पोतरा, उन्हनि सां असांखे ज्ञान मिलंदो आहे। बाप चवंदा आहिनि मां जॾहिं नर्क में अचां तॾहिं त स्वर्ग रचां न। शिव भॻवान वाचे लक्ष्मी नारायण त्रिकालदर्शी न आहिनि, उन्हनि खे रचता रचना जो ज्ञान आहे न, त परंपरा कीअं हले। कई सम्झंदा आहिनि इहे त सिर्फ़ु चईंदा रहंदा आहिनि, मौत आयो की आयो, हूंदो थींदो त कुझु बि न आहे। हिन ते हिकु मिसाल बि आहे। हुन चई शेर आयो परंतु शेर आयो न। आख़िरी हिकु ॾींहुं शेर अची वियो, बकरियुनि खे सभु खाई वियो। इहे ॻाल्हियूं सभु हितां जी आहे। हिकु ॾींहुं काल खाई वेंदो, पोइ छा कंदो। भॻवान जो केतिरो भारी यज्ञ आहे न, परमात्मा जे सवाइ त एतिरो वॾो यज्ञ कोई रची न सघे। बाबा जो एॾो भारी यज्ञ आहे, परमात्मा जे सवाइ एॾो वॾो कोई यज्ञ रची न सघे। त असांखे इहो सम्झणो आहे कि केॾो वॾो भारी कमु थो हले, हिनखे रियलाइज़ करो। इहो कोई नंढो कमु न आहे। बाबा सां बुद्धि योग लॻाए बाबा जी शक्ति पूरे विश्व खे ॾेई करे पूरी विश्व जी आत्माउनि खे पावन ठाहिणु, ये केॾो भारी कमु बाबा संग कराए थो। परमात्मा जे सवाइ एॾो वॾो यज्ञ कोई रची न सघे। ब्रह्मावंशी ब्राह्मण कहलाए करे पवित्र न ठहे त इहो मरियो। ब्रह्मावंशी ब्राह्मणनि जी सभा में अचे थो, बाबा जो ज्ञान योग बि ॿुधे थो, चए थो असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं। ऐं अगरि पवित्र नथा रहनि त इहो मरियो। शिव बाबा से प्रतिज्ञा करणी हूंदी आहे, मिठा बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिण वारा बाबा, मां त तव्हांजो आहियां न, अंत ताईं तव्हांजो ई थी करे रहंदमि। अहिड़े बाप खे अथवा साजन खे फारकती ॾिनी त महाराजा महारानी न ठही सघंदा। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सचो खुदाई खिदमतगार ठही भारत खे स्वर्ग ठाहिण में बाप खे पवित्रता जी मदद करणी आहे। रूहानी सोशल वर्कर ठहिणो आहे। बाबा चवनि था त सचो खुदाई खिदमतगार ठही करे भारत खे स्वर्ग ठाहिण जी बाप खे पवित्रता जी मदद करणी आहे। रूहानी सोशल वर्कर ठहिणो आहे न। ॿियो आहे कहिड़े बि प्रकार जे प्रश्ननि में मुंझी करे पढ़ाई न छॾणी आहे। असांखे कहिड़े बि प्रकार जे प्रश्ननि में जो ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सम्झो असांजी बुद्धि अञा एॾी विशाल न थी, असांखे ॿियो योग लॻाइणो आहे, पंहिंजी बुद्धि खे विशाल ठाहिणो आहे। इहे न मुंहिंजी तॾहिं बाबा चई न मन मना भव, हुन प्रश्न खे सॼी बाबा खे यादि कंदासीं न त असांजी बुद्धि खुलिजी थी वेंदी ऐं हुनजो उत्तर बि सम्झ में अची वेंदो। प्रश्ननि खे छॾे बाप ऐं वर्से खे यादि करो। वरदान हदनि सां पार रही सभिनि खे पंहिंजी पंहिंजी महसूस था कराइण वारा अनुभवी मूर्त ठहो। जीअं हर हिक जे मन सां निकिरंदो आहे मुंहिंजो बाबा, ईअं सभिनि जा मन सां निकिरे कि इहो मुंहिंजो आहे, बेहद जो भाउ या भेण, दीदी या दादी आहे। चईंदा बि रहंदा आहिनि लेकिन बेहद सेवा जे निमित आहियो। चईंदा बि रहंदा आहियो न, लेकिन बाबा चवनि था हाणे बेहद जी सेवा जे निमित आहियो। हदनि सां पार रही करे बेहद जी भावना, बेहद जी श्रेष्ठ कामना रखिणो आहे। हीअ ई फॉलो फादर करिणो आहे। फॉलो फादर अर्थात सभिनि खे पंहिंजो आहिनि। सभी आत्मायूं असांजा भाउ आहिनि, भेण आहिनि, न त सभी आत्मायूं असांजी निराकार आत्मायूं असांजा भाउ आहिनि। ईअं सभिनि खे पंहिंजी आत्मा भाउ या पंहिंजी आत्मा हिन शरीर में भाउ या भेण ईअं सम्झी करे असां सभु हदनि खे पार करे बेहद जी श्रेष्ठ कामना रखंदासीं। सभिनि जो ई कल्याण थिए,
हाणे इन जो प्रैक्टिकल अनुभव करो ऐं करायो। वैसे भी अनुभवी बुजुर्ग खे पिताजी काकाजी चइबो आहे न। जेका अनुभवी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे पिताजी काकाजी चईंदा आहिनि। अहिड़े बेहद जे अनुभवी अर्थात सभिनि खे पंहिंजेपन जो महसूसु था थिए, सभिनि खे पंहिंजेपन जी महसूसु था थिए। ईअं ठहिणो आहे। उहो कॾहिं थींदी जॾहिं असां सर्व जे लाइ सुठो सोचंदासीं, सर्व जो ई भलो थिए, सर्व जो ई भलो थिए। स्लोगन आहे, उपराम स्थिति द्वारा उड़ती कला में उड़दा रहो त कर्म रूपी डाली जे बंधन में फसंदव न। भाव कल बाबा चई न, श्रेष्ठ कर्म त करिणो ई आहे, सेवा त करणी आहे, सभिनि जो भलो करिणो ई आहे, लेकिन असां न उन में ई फसियल रहूं कि न बाबा चए थी सभिनि जी सेवा करो, सभिनि खे सुख ॾियो, सभिनि खे ज्ञान ॾियो। न, सभिनि खे ज्ञान ॾेई मन सां सेवा कई, सभिनि खे जेको बि आहे उन्हनि खे मदद कई, उन खां पोइ वापसि परम धाम में पंहिंजे घर, हुन में फसणो न आहे। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो।